अस्सलाम वालेकुम। मां हिन वक़्तु ॻड़हे यासीन تعلقي जे امروٹ जे शहर में आहियां। ही साम्हूं मुंहिंजे बैकग्राउंड में नंढड़ी मस्जिद आहे जिते अंग्रेज़नि امروٹ शरीफ जे मौलाना ताज मोहम्मद امروٹي जे विच में काफ़ी नंढी फुल्की जंग थी, जंहिंमें अंग्रेज़नि जो चवणु हुयो त हीउ खीरथर जे करे असीं हिन मस्जिद खे ॾिराईंदासीं, मगर امروٹ शरीफ जे मौलाना ताज मोहम्मद امروٹي साहब हिन मस्जिद खे शहीद थियणु न ॾिनो। हीअ अॼु बि खीरथर जे विच ते आहे, तव्हां ॾिसी सघो था। ॾिसो ओ ही मस्जिद आहे। वाह वाह, में अचे